गुजरियल रात मिट्टी जे आयल तूफ़ान सबब बिजली जी हाई ट्रांसमिशन लाइन जा पोल किरी पिया आहिनि, जंहिं सबब ॿिनि ग्रिड स्टेशन्स यानी खानपुर महार ऐं मुबारकपुर ग्रिड स्टेशन के बिजली जी फ़राहमी मुअत्तिल थी वई आहे। हाई ट्रांसमिशन यानी 132 kV जी लाइन जा थंभा गुजरियल 16 कलाकनि खां किरियल आहिनि, जेके एॾे वॾे वक़्तु गुज़रण बावजूदि न आहिनि ठाहिया विया, जंहिं करे खानपुर महार ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बिजली जी फ़राहमी मुसलसल बंदि थियल आहे। बिजली न हुअण करे खानपुर महार समेत नंढनि शहरनि जिन में शाहपुर महार, लोही, मुबारकपुर, लुंड बाज़ार, वाही घोटो, सरदारगढ़ समेत सवें ॻोठ गुज़रियल 16 कलाकनि खां बिजली खां महरूम बणियल आहिनि। होॾां राब्तो करण ते सेप्को इंतज़ामिया जो चवणु आहे त बिजली जी बहाली लाइ अॼु सुबुह खां मरमती कमु शुरू करे छॾियो आहे। बाक़ी बिजली कहिड़े वक़्तु बहाल थींदी इहो फ़िलहाल नथा ॿुधाए सघूं। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर महर।